अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा सुहिणी हाणे हैदर सां शादी करण लाइ इनकार करे छॾींदो। छा सावल खान हाणे रोंडे जे मथां ज़बरदस्ती ज़ोर भरींदो। छा रिस चाकर खान इन शादी में अमल कराईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी हीअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञे टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सुहिणी जेको आहे रोंडे जे ऐं शेरू खे साफ़ चई छॾींदो। अगरि जेकॾहिं मां मुंहिंजी शादी शिकू सां करायो त ठीकु आहे, अगरि जेकॾहिं मुंहिंजी शिकू सां शादी न थी, हैदर सां शादी थी, त पोइ मां पंहिंजो पाण खे उन ॾींहुं मारे छॾींदुसि ऐं उन ॾींहुं राति जेको आहे पंहिंजो पाण खे ख़तमु करे ऐं पोइ जेको आहे हैदर मुंहिंजी लाश सां लहू लहंदो। रोंडा चवंदो त सुहिणी अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ तोखे असांजे हथां केरु कफन बि न पाराईंदो। सुहिणी तोखे कीअं बि करे इन हैदर सां लहू लहणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं हैदर सां लहू न लहंदे त पोइ तूं मुंहिंजो लाश पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे ऐं पोइ सावल खान जेको आहे मूंखे मारे ऐं मुंहिंजो लाश उछलाए छॾींदो ऐं पोइ तव्हां जेको आहे मुंहिंजे लाश मथां रोईंदो ऐं रहंदो। सुहिणी चवंदो त ज़रूरु मां तोखे बि सम्झायां थो त मां इन हैदर सां शादी करण में राज़ी न आहियां। अगरि जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ज़बरदस्ती हुन सां शादी कराईंदो त पोइ मुंहिंजो उते घर थी बि न सघंदो ऐं मुंहिंजी घर हली बि न सघंदो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सावल खान जेको आहे शेरू ऐं रोंडे जे मथां ज़ोर भरींदो। उन्हनि खे चवंदो त मां 2 ॾींहंनि खां अॻे पंहिंजे सोट हैदर जो शादी करण पियो चाहियां, सो बि तव्हांजे घर। अगरि जेकॾहिं तव्हांजो सुहिणी जो संग ॾियण तव्हां मूंखे इनकार था कयो त पोइ मां रोंडे खे मारींदुसि, छो जो रोंडे जो लाश मुंहिंजे हवाले थी वेंदो। शेरू चवंदो त सावल खान तूं परेशान न थी, असां जेको आहे घर में सलाह करे उन खां बाद तोखे शादी जी तारीख़ ॾींदासीं ऐं उन ॾींहुं तूं लाऊं लही वञिजा ऐं पोइ तोखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न। असां जेको आहे संग तोखे ॾेई छॾियो। हाणे तुंहिंजी अमानत आहे, तोखे जेॾी महिल बि वणे तूं अची सघे थो। बहरहाल तूं असांखे जेको आहे डेट मुकमिल करण ॾे। डेट मुकमिल करे उन खां बाद तोखे इतलाह कंदासीं। सावल खान चवंदो शेरू जीअं तुंहिंजी मर्ज़ी। ऐं बस दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान रिस चाकर खान सां ॻाल्हाईंदो ऐं रिस चाकर खान जेको आहे सावल खान खे साफ़ चई छॾींदो त हाणे तोखे कीअं बि करे तमामु जल्द पंहिंजे सोट जो लाऊं लहणो पवंदो। अगरि जेकॾहिं तो थोरी बि देरि कई त रोंडो अहिड़ो त कमी न आहे जो हिन फैसले तां फ्री वेंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी ईंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कहिड़ी वीडियो में। जेसीं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।